क्लास 9 मज़मून रियाज़ी यूनिट 2 लेसन 2 एक्सरसाइज नंबर 2.1 मश्क बदाइक पार्ट 1 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार वारो पोइ सबक में असां साइंटिफिक नोटेशन ऐं उन जे इस्तेमाल के बारे में पढ़ी आया आहियूं। हिन सबक में असां एक्सरसाइज नंबर 2.1 के सॉल्व कंदासीं। असां वटि पहिरियों नंबर सुवाल आहे त हेठिन मां हर एक अदद के साइंसी लिखणी में ज़ाहिर करियो। हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 9700 सॉल्यूशन लिखी करे असां पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं। हाणे असांखे छा करिणो आहे, सभ खां अवल ॾिसणो आहे त हिन सम में ॾहाई किथे आहे। जॾहिं असांखे गिवन अदद जे अंदरि ॾहाई ॾिनल न हुजे त पोइ असां छा कंदासीं, इहो कंसिडर कंदासीं त जेका ॾहाई आहे हिन जे बिल्कुलु आख़िर में पियल आहे, बिल्कुलु राइट साइड। यानी हाणे जेका आहे हिन अदद में जेका ॾहाई आहे असांखे हिते रखणी आहे। ठीकु आहे। पोइ हाणे असांखे छा करिणो आहे त हिन पहिरें स्टेप में हिन जेको ॾहाई आहे उन खे लेफ्ट साइड यानी खाॿे पासे मूव करिणो आहे। त पोइ मां इन जो डायरेक्शन एरो सां शो करे थो वञा। ॾहाई खे कहिड़ी साइड मूव कराइणो आहे, पोइ हिन साइड मूव कराइणो आहे। ठीकु आहे। त पोइ हिन ॾहाई खे असांखे केतिरा प्लेसिस जेको आहे त राइट साइड मूव कराइणो आहे। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त ॾहाई खे जेको आहे केतिरा प्लेसिस लेफ्ट साइड मूव कराइणो आहे। जॾहिं ॾहाई खे असां 1 प्लेस जेको आहे खाॿे पासे मूव कंदासीं त इहो नंबर थींदो 970 ऐं इहो 1 ऐं 10 जे विच ते आयो न। 2 प्लेसिस मूव कंदासीं थींदो 97 ॾहाई 00। अञा बि 1 ऐं 10 जे विच ते कोन आयो। जॾहिं असां ॾहाई खे 3 प्लेसिस मूव कंदासीं पोइ थींदो 9.700। हा, हाणे जेको हीउ अदद आहे त पोइ छा जे बराबरि थी वियो। हाणे जेको इहो अदद आहे बिल्कुलु 1 ऐं 10 जे विच ते अची वियो। इन जो मतिलबु आहे त असांखे ॾहाई खे जेको आहे खाॿे पासे 3 प्लेसिस मूव करिणो आहे। त पोइ हाणे असां इन खे शो करे वेंदासीं त छा शो कंदासीं, लिखंदासीं त 9700 पॉइंट। हाणे असांखे छा करिणो आहे त ॾहाई खे उहो इन आख़िर मां खणी असांखे हिते अचिणो आहे। सही आहे। पोइ हाणे इहो छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 9.700 इंटू 10। पावर घणो अचे, पावर जेको आहे जेतिरा प्लेसिस असां ॾहाई खे मूव करायो, ॾहाई खे 3 प्लेसिस मूव करायो त पावर छा थींदो 3। पॉजिटिव या नेगेटिव, पॉजिटिव जो अची वेंदो। छाकाणि त जॾहिं असां ॾहाई खे लेफ्ट साइड यानी खाॿे पासे मूव कराईंदासीं त पावर थींदो पॉजिटिव। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो जेके ही राइट साइड 0 पियल आहिनि इहे नॉन ज़ीरोज़ जे विच में आहिनि जी, बिल्कुलु बि न। हिन खां पोइ को ॿियो डिजिट अची थो वञे जेको नॉन ज़ीरो हुजे न, यानी 1 2 3 4। त पोइ असांजी ॾहाई जेकी 2 ॿुड़ियूं आहिनि त पोइ असां जेकी 2 ज़ीरोज़ आहिनि इन खे ख़तमु करे था छॾियूं। पोइ इहो छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 9.7 इंटू 10 पावर 3। असांजो इहो थी वियो आंसर। ॿारो हींअर असां वटि 3 नंबर पार्ट आहे 96 मिलियन। सॉल्यूशन लिखी पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त हिन में ॾहाई किथे आहे। हिन में ॾहाई नज़र अचे पई न, त पोइ असां इहो कंसिडर कंदासीं ॾहाई किथे पियल आहे, ॾहाई हिन जॻह ते पियल आहे। त जॾहिं अदद जेको आहे उहो 1 खां वॾो हूंदो त पोइ असां छा कंदासीं त ॾहाई खे लेफ्ट साइड यानी खाॿे पासे मूव कराईंदासीं। ठीकु आहे। पोइ हाणे असांखे हिन अदद खे केतिरो करिणो आहे, हिन अदद खे जेको आहे 1 ऐं 10 जे विच ताईं आणणो आहे। उन जे लाइ ॾहाई खे जेको आहे असां लेफ्ट साइड मूव करे वेंदासीं। त पोइ हाणे असां हिन खे जॾहिं साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं त इहो छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थी वेंदो त 9.6। फ़िलहालु असां पोयूं सभु ज़ीरोज़ ते ॾेई था वञूंसि, 6 ज़ीरोज़ हिन में मौजूदु आहिनि। इंटू 10 पावर 6 प्लेसिस मूव करायूं लेफ्ट साइड त पोइ पावर थींदो 6। हाणे छा आहे त हीअ जेके सभु आहिनि ज़ीरोज़ आहिनि, छा नॉन ज़ीरोज़ जे विच ते पियल आहिनि न, बिल्कुलु राइट साइड पियल आहिनि। त असां हिननि खे ख़तमु करे छॾींदासीं। पर जेकॾहिं हिन जे आख़िर में को बि 1 2 या 3 या 4 को बि जेकॾहिं नॉन ज़ीरो डिजिट अची वञे हा त पोइ असां जेके आहिनि हीअ ख़तमु न कयूं हा। त पोइ हाणे इहो छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त इज़ इक्वल टू 9.6 इंटू 10 पावर 6 आंसर। ॿारो हींअर असां वटि सम आहे 4169। सॉल्यूशन लिखी पहिरियों स्टेप सेम। हाणे सभ खां अवल असां इन में ॾहाई ॾेई वेंदासीं। ॾहाई जेको आहे बिल्कुलु हिन जे राइट साइड पियल आहे। ॿारो हींअर असां वटि चोथों नंबर सम आहे 4169। सॉल्यूशन लिखी पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं। हाणे सभ खां अवल असां छा कंदासीं, इन में ॾिसंदासीं ॾहाई किथे आहे। त ॾहाई जॾहिं मौजूदु न हूंदी आहे असां सम्झंदा आहियूं ॾहाई जेका आहे उहा बिल्कुलु हिन जे राइट साइड पियल आहे। त असां हिते ॾहाई ॾेई वियासीं। हाणे असांखे छा करिणो पवंदो, ॾहाई खे जेको आहे लेफ्ट साइड मूव करिणो पवंदो। एसी ताईं मूव कराईंदासीं जेसीं ताईं हीउ जेको अदद आहे उहो 1 ऐं 10 जे विच ताईं अची वञे। यानी ॾहाई खे असां खणी
4 खां अॻिते हिते रखंदासीं ऐं 1 खां पहिरियां त पोइ छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 4.169 इंटू 10 पावर घणो अची वेंदो 3 हाणे पहिरियां जेके 0 हुआ त असां राइट साइड उहे ख़तमु करे पिया हुआसीं पर हिते जेके आहिनि उहे नॉन ज़ीरो डिजिट आहिनि त पोइ इहो जेको अदद आहे बसि हिते सॉल्व थी वियो हाणे इहो ई हिन जो छा थींदो आंसर थी वियो बारो पोइ स्लाइड ते असां उहे सम कया हुआसीं जंहिंमें ॾहाई मौजूदु न हुई हाणे असां उहे सम हल कंदासीं जंहिंमें ॾहाई मौजूदु हूंदी त हाणे असां वटि चोथों नंबर सम हाणे असां वटि 6 नंबर सम आहे 0.718 सभ खां अवल लिखियो सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम हाणे असांखे छा करिणो आहे त ॾहाई खे जेको आहे मूव कराइणो आहे त हिन अदद खे असांखे केतिरो बणाइणो आहे हिन अदद खे असांखे एतिरो बणाइणो आहे जो हिन जो जेको हिन जी जेका वैल्यू थिए उहा हिकु ॾहनि जे विच में अची वञे त पोइ असां इन जे लाइ छा कंदासीं त ॾहाई खे राइट साइड यानी साॼे पासे मूव कराईंदासीं त पोइ इन जे लाइ मां इन खे एरो सां शो कराईंदुसि असां ॾहाई खे हिन साइड मूव कराईंदासीं ठीकु आहे पोइ असां छा कंदासीं इन खे लिखींदासीं इज़ इक्वल टू 0.718 हाणे छा करिणो आहे असांखे ॾहाई खे साॼे पासे मां हिनखे केतिरो मूव करायां जो हीउ अदद जेको आहे हिकु ॾहनि जे विच ते अची वञे ॾहाई खे जॾहिं मां हिकु प्लेसिस हितां मूव कराईंदुसि पोइ थींदो 7.18 छा इहो हिकु ॾहनि जे विच ते अची वियो जी हा बिल्कुलु अची वियो त पोइ मां हिनखे शो करे थो वञा ॾहाई खे असां उहो हिन साइड तां खणी जस्ट असां 1 प्लेस राइट साइड मूव कराईंदासीं हिते अची वेंदो त पोइ छाजे बराबरि थींदो 7.18 इंटू 10 पावर हाणे पावर छा अची वेंदो 1 प्लेस मूव करायो त 1 पॉजिटिव या नेगेटिव पावर अची वेंदो नेगेटिव छाकाणि त असां जॾहिं राइट साइड ॾहाई खे मूव कराईंदासीं पावर असांजो नेगेटिव थी वेंदो ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां हीअ असांजो छा थी वियो आंसर थी वियो बारो हींअर असां वटि 7 नंबर सम आहे 0.00643 सॉल्यूशन लिखी पहिरियों स्टेप सेम हाणे असांखे छा करिणो आहे हिन ॾहाई खे राइट साइड यानी साॼे पासे मूव करिणो आहे त पोइ असां हाणे हिते घणा प्लेसिस जेको आहे राइट साइड मूव कंदासीं असांजे कोफिशिएंट जी जेका वैल्यू आहे 1 ऐं 10 जे विच ते मिली वञे त पोइ असां हिनखे 3 प्लेसिस मूव कंदासीं त पोइ इहो छाजे बराबरि थींदो हाणे पोइ इहो असांजे बराबरि थींदो त इज़ इक्वल टू 6.43 इंटू 10 हाणे केतिरा प्लेसिस मूव कयोसीं असां जेको आहे 3 प्लेसिस मूव कयोसीं 1 2 3 त पावर थींदो माइनस जो 3 ऐं पोइ इहो असांजो छा थींदो इहो असांजो थींदो आंसर अहिड़े तरीक़े सां हाणे असां 9 नंबर जेको सम आहे उन खे सॉल्व कंदासीं त उहो आहे 0.21005 सॉल्यूशन लिखी पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं उहो आहे 0.21005 हाणे असांखे हिते छा करिणो आहे त हिन ॾहाई खे जेको राइट साइड यानी साॼे पासे मूव कराइणो आहे त हिते बि जेको नंबर आहे जस्ट 1 प्लेस मूव थींदो पोइ छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त इज़ इक्वल टू 2.1005 इंटू 10 पावर -1 हाणे हिन में जेके ही ज़ीरोज़ आहिनि ख़तमु न थींदा छाकाणि हिन जे एंड में जेको आहे नॉन ज़ीरो डिजिट पियो आहे हाणे इहो असांजो थी वियो आंसर हाणे जेकी बाक़ी रिमेनिंग सम आहिनि उहे तव्हांखे पाण करणा पवंदा जंहिंमें जेको ही 8 नंबर सम आहे तव्हां इहो पंहिंजो पाण कजो ऐं हीउ जेको ॿियो नंबर सम आहे अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह भाई।